अच्छा, अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 12 जून सैटरडे। मौसम इलाही ज़बरदस्त लगी पई आहे, पर मींहुं वसण जो कोई इम्कान कोन्हे। जुड़ जेको आहे रोज़ असांखे मुंहुं ॾेखारे बसि हलियो वेंदो आहे। सो मुंहिंजी ज़ेरा बीबी अची वई आहे, हाणे सफ़ाई थी करे हितां जी। ऐं उनखां पोइ जेको आहे मां प्लांट्स खे पाणी ॾींदमि। ऐं विच विच में थोरो थोरो पाणी हिननि खे मां ॾींदी रहंदी आहियां, पर डिटेल में सभिनी प्लांट्स खे अॼु मूंखे पाणी ॾियणो आहे। सो इहो कमु करिणो आहे ज़रूरी। उनखां पोइ अॻियां कंटिन्यू कंदासीं। व्लॉग जी शुरूआत आहे, ॾींहं जी शुरूआत अल्हम्दुलिल्लाह इलाही सवेर थी चुकी आहे। इलाही सॼो सामान पैक करे हिते रखियो अथमि ऐं हीअ ईंदा सैटरडे सुभाणे संडे ते खणण जे लाइ। सो ॿाहिरि नथी रखां आंगण में, हिकु त मिटी आहे, ॿियो ॿिलियूं हिननि जे मथां जंप खाईंदियूं त फाटी न पए कोई बॉक्स या काई थैली। इन करे हाणे फ़िलहालु मूंखे हिते ई बर्दाश्त करिणो आहे। 12 थिया आहिनि ऐं उस जेका आहे अचे वञे थी, यानी झुड़ अचे थो वञे थो। मासी हली वई, प्लांट्स खे पाणी ॾेई छॾियमि। हमेशह वांगुरु कुझु कपिड़ा धोतमि, वरी ॿ ॾींहं मुंहिंजी जान छुटल हूंदी। अॼु सुभाणे परीहं वरी धोइणा पवंदा। इहो रोज़ जो कमु आहे। सो प्लांट्स खे पाणी बि अची वियो, हाणे हलूं था अंदरि। ऐं अॼु मूंखे लाइव हिकिड़ो क्राफ्ट जो वीडियो ठाहिणो आहे, जंहिंजी मूंखे पक न आहे त मां केतिरी कामयाबु थींदमि, पर घणी उमेदु आहे त मां कामयाबु थींदमि। सो हलूं था मुंहिंजे कमरे में। कल्ह हुयो जुमो ऐं तव्हां सभिनी खे जीअं मां ॿुधायो त जुमे ते मां कपिड़ा धोई वठंदी आहियां ऐं पोइ साॻी चादर विछाईंदी आहियां। पर कल्ह छा थियो जो चैरिटी जे सामान अनपैक कयो, फ़ोटोज़ कढिया, वीडियो ठाही, वरी पैक करे रखियो, त मूंखे सफ़ा टाइम न मिलियो। सो मां अॼु हिमत करे मथे वई आहियां ऐं चादर लाहे आई। हाणे इहा थींदी चेंज। जेको क्राफ्ट मां सेखारींदमि उहो मां ही बॉक्स डेकोरेट करणु सेखारींदमि। तव्हां ॾिसिजो, तव्हां ॾिसंदव त हैरान थी वेंदव। पर छा आहे जो मूंखे हिन जे लाइ पहिरियों खां काफ़ी तयारी करे रखणी आहे। मां उअं ई जेके क्राफ्ट जूं वीडियोज़ ठाहींदी आहियां उनजी मां पहिरियों खां तयारी कंदी आहियां, पर लाइव में मूंखे थोरी वधीक तयारी करणी पवंदी, जीअं तमामु घणो टाइम न लॻे। सो मां कोशिशि कयां थी त मां हिन सां गॾु जेको बि मूंखे मटीरियल खपंदो सभु रेडी करे मापे कटे रखां, त जीअं मूंखे ठाहिण में टाइम घटि लॻे। अची वियमि मां किचन में, मासी हली वई आहे ऐं थांव हिते ड्राई थींदा। अॼु सुराण बि घर में आहे। उन ॾींहुं असां इलाही सारियूं भाॼियूं कटे छॾियूं ऐं मां सुराण खे चयो करेला छॾे ॾिजांइ, मां पाणे छिलींदमि। सुराण माशाल्लाह सां एॾा त डीप छिलींदी आहे जो आख़िर में वञी हिकिड़ो कागज़ बचंदो आहे। सो मां चयोमांसि अॼु करेलनि ज़िम्मेदारी मां थी खणां। सो हाणे मां करेला छिलींदमि, कटींदमि, लूणु ॾेई रखंदमि। उनखां पोइ ॾिसूं त अॻियां छा था कयूं। करेलनि खे छिले मां लूणु ॾेई रखियो काफ़ी देरि खां, ऐं मां थोरो हल्की खल लाहींदी आहियां, तव्हां ॾिसी सघंदव इन में। ऐं ॿिज हिननि सभिनीनि जा तमामु पका हुया, तंहिंजे करे मां कढी छॾिया। अगरि नरम ऐं कचा ॿिज हूंदा आहिनि त मां रहणु ॾींदी आहियां, पका ॿिज हूंदा आहिनि त कढी छॾींदी आहियां। सो इरादो इहो ई आहे त मंझंदि जो करेला तरींदमि ऐं मानी पचाईंदमि। ऐं उन विच में वरी सुगन जी कॉल अची वई त इलाही देरि उन सां ॻाल्हायमि। हाणे थियो आहे मुनो हिकु, त सभिनी खां पहिरियों विझी ईंदमि त जीअं पहिरियों आज़ान सां गॾु मां नमाज़ पढ़ी वठां। ऐं हे करेला मूंखे फ्रीज़ करणा आहिनि ऐं जेतिरा ज़रूरत में हूंदा, जेतिरा हिन महिल पचाइणा आहिनि, उहे मां अलॻि करे रखां थी। ऐं करेला ॾिसो मां ॿ अध करे छॾींदी आहियां, छो त इलाही ड्रिघा हूंदा आहिनि न, पोइ फ्राइंग पैन में जेको मापंदा न आहिनि। तंहिंजे करे मां हाणे जेकॾहिं हे नंढा आहिनि, टुकड़ा टुकड़ा आहिनि, त ईज़ीली जेको आहे सेट थी था वञनि। त हे मां सिर्फ़ु पंहिंजे ऐं सुराण जे हिसाब सां पचायां थी। हे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, पचण खां पोइ काफ़ी सुकिड़िजी वेंदा, सुसी वेंदा। त जेतिरी देरि में मां विझंदमि, नमाज़ पढ़ंदमि, तेसिताईं हे हल्की बाहि ते पिया हूंदा ऐं बिल्कुलु दम वारी बाहि ते मां हिननि खे पचाईंदी आहियां। ऐं हिननि खे ढकु ॾियणो आहे हाणे, ऐं हे जेके आहिनि बाक़ी मां फ्रीज़ कंदमि। अच्छा, सीमा जुराणी मूंखां पुछियो त जेको मां भतु कॾहिं कॾहिं रधींदी आहियां उहो कीअं रधींदी आहियां, ऐं कंहिं ॿिए बि पुछियो, मूंखे यादि न आहे। सो पहिरीं ॻाल्हि त असां वटि ॻोठनि में जेको भतु पचायो वेंदो आहे न, उहो उन महिल साफ़ु चांवर खणी कचा धोई भिॼाए रखिबा आहिनि। ठीकु आहे, मूं वटि ई बचियल चांवर आहिनि राति वारा, उन्हनि मां पचायां थी भतु। ऐं हीअ ईअं सम्झो त 1/4 कप चांवरनि जो हूंदो। ठीकु आहे, जेकॾहिं तव्हां खणणु चाहियो कचा चांवर, ज़ाहिर ज़रूरी न आहे त हर कंहिं वटि बचियल हुजनि। कचनि चांवरनि जो 1/4 कप खणंदव ऐं उन में चपटी लूण जी, हिन चांवरनि में ऑलरेडी लूणु पियल आहे, पर जॾहिं हिन में एॾो सारो पाणी पवंदो ऐं हे पचंदो त हिन जी क्वांटिटी वधी वेंदी। ठीकु आहे, त हिन में मां थोरो हल्को एक्स्ट्रा लूणु बि विझां थी। ऐं हीअ आहे मां वटि 500 मिलीलीटर जो जग। मापे पाणी विझण जी ज़रूरत कोन्हे, हीअ अधु लीटर जे बराबरि आहे तक़रीबन। ठीकु आहे, सो हिन में मां ॿियो बि पाणी विझंदमि। बाहि हीअ सफ़ा हल्की, हिन ते मां रखां थी, हिन में अञा पाणी विझां थी, एतिरो ई सेम ॿियो बि पाणी विझंदमि हिन में।
ठीकु आहे। बसि देगड़ीअ में एतिरी जाइ छॾणी आहे जो ही बॉइल थिए त वही न वञे। ठीकु आहे। हाणे इहो इन हल्की बाहि ते पियो हूंदो, इनखे मां थोरो पासीरो करे ढक ॾेई छॾींदमि। हीउ ॾिसो, ठीकु आहे, पियो हूंदो जॾहिं बॉइल थिए, हिनजी मर्ज़ी आहे। पर जेकॾहिं जल्दी बॉइल करिणो हुजे त पहिरियों तेज़ बाहि करे इनखे बॉइल कजे ऐं पोइ जॾहिं बॉइल थियणु लॻे त हल्की बाहि ते पोइ छॾे ॾिजेसि। ऐं हे मुंहिंजा चांवर अधु ॻरियल आहिनि पहिरियों खां ई, तंहिंजे करे हे कुझु घटि टाइम वठंदा ऐं जेके कचा चांवर चाढ़ींदा उहो थोरो वधीक टाइम वठंदा। ॿी ॻाल्हि त जेके कचा चांवर असां चाढ़ींदा आहियूं उन में ऑइल वग़ैरह कुझु न पवंदो आहे। हे पकल चांवर आहिनि, सादा चांवर, त हिन में थोरो घणो ऑइल जेको आहे तव्हांखे शायदि नज़र ईंदो हुजे हिन जे मथां। सो हाणे करेला बि दम ते ऐं मुंहिंजे भत लाइ चांवर बि दम ते, ऐं मां वेंदमि विंजण निमाज़ पढ़ी, उन खां पोइ अची वरी कंटिन्यू कंदमि। मां अची वियमि किचन में ऐं हीउ जेको आहे भत मां चाढ़े वई हुयमि। ॾिसो हीउ बॉइल थिए थो हल्की हल्की बाहि ते, हिनखे ईअं ई छॾे ॾिबो ऐं एसि ताईं पचाइबो जो चांवर सफ़ा ॻरी वञनि ऐं ॾोईअ सां असां हिनखे मेटे सघूं। ठीकु आहे। ऐं हीउ करेला त हिननि खे मां थोरी देरि पहिरियों उथलाए वई हुयमि। हाणे विझंदमि मां हिननि में मसालो खणी अचां। सो तव्हांखे हिकिड़ी टिप बि ॾींदमि हिननि जे बारे में, ऐं हिननि में मसालो मां कहिड़ो विझंदी आहियां, हर कंहिंखे ख़बर आहे, सभई असां अहिड़ा ई क़िस्म जा मसाला विझंदा आहियूं। पोइ मसालो ठाहियां थी, मिक्स कंदमि त पोइ तव्हांखे ॾेखारियां थी। तेसि ताईं मां हिननि खे ॾियां थी वापसि ढक। ऑलमोस्ट पची विया आहिनि इहे। हे मसालो मां विझंदी आहियां हिननि करेलनि में, ॻाढ़ा मिर्च पीठल, धाणा पीठल ऐं अम्बचूर। ठीकु आहे। सो हिकिड़ी टिप मां तव्हांखे ॾियां त कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे के करेला ईअं सफ़ा सुकी वेंदा आहिनि। हीउ ॾिसो त सफ़ा सुकी वियो आहे, इहो थधो थींदो त सफ़ा ईअं चॿाइण जहिड़ो बि न हूंदो इन्हनि जे लाइ। ऐं हीअ बि जेको आहे कुझु वधीक ई हिकिड़ो कड़क थियणु ॿी ॻाल्हि आहे, सुकी वञणु ॿी ॻाल्हि आहे। ठीकु आहे। सो हिननि खे कयां थी मां विच ते, जेके बि अहिड़े क़िस्म जा आहिनि। पोइ हिननि में विझंदमि मसालो ऐं पोइ तव्हांखे ॾियां थी टिप त हिननि जे लाइ छा कजे जो इहे ईअं सुकल न रहनि। यानी सुकी त विया आहिनि, हाणे ईअं थींदो आहे इलाही दफ़ा, पोइ हाणे छा कयूं, खाइणा बि आहिनि। तो पहिरियों विझूं था मसालो, मसाले खे कंदासीं मिक्स। अजीब घिम थी वई आहे, हालांकि मींहुं बि कोन्हे, रुगो मींहं जी मुंद ई जुड़ आहे, तॾहिं बि शयुनि में घिम ई। सो हिनखे मिक्स करे हिन जे मथां विझंदासीं प्रॉपरली। बिस्मिल्लाह। पंहिंजे टेस्ट जे हिसाब सां अगरि तव्हांखे मसालो घणो खपे घटि खपे त उहो विझी थो सघिजे। ऐं मूंखे यादि कोन्हे त हिनजी वीडियो अलाए अवेलेबल आहे अलाए न आहे, इन करे मां सोचियो त भला पचायां ई अथी त शेयर बि करे छॾियां। सही आहे न। सो सभिनीनि ते प्रॉपरली मसालो विझिबो। ऐं वरी कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे मसालो थोरो बची पवंदो आहे त वरी मां कंहिं नंढिड़े दॿे में विझी रखी छॾींदी आहियां। भिंडियूं पचंदियूं या ॿी का सब्ज़ी पचंदी त तरण में मसाले में तव्हां हिनखे आराम सां यूज़ करे था सघो। हाणे हीउ मूं वटि थोरो बचे थो, पर जिन में घटि आहे उन्हनि जे मथां विझी छॾींदा। हाणे आहे तरकीब जेका, हीउ बिल्कुलु मूं वटि थोरो पाणी आहे, सफ़ा थोरो, 2-3 टेबल स्पून इहो हिन में विधुमि। ठीकु आहे। करेला मुंहिंजा पची विया आहिनि, हिनखे मां दम ॾेई छॾींदमि ऐं इहे जेके सुकी विया अकिड़जी इहे नरम थी वेंदा हिन में। ऐं हीउ भत मुंहिंजो पचे थो हल्की बाहि ते, ईअं छॾे ॾिबो आहे पियो पचे, अलाए केतिरी देरि कलाक पचंदो रहंदो। हिन महिल हिनखे पचंदे कलाक थी वियो आहे पकल चांवरनि खे। ठीकु आहे। तक़रीबन 1 थियण वारो त मां इहे चाढ़िया, हाणे 2 थियण वारा आहिनि त इहो अञा पचंदो। सो इहो थींदो रहंदो। हिते मुंहिंजा करेला रेडी आहिनि, बसि 5 मिंटनि जो हिनखे मां दम ॾींदमि त जीअं पाणी चुही वेंदा त पोइ थोरी हुननि में घिम अची वेंदी त हल्का ईअं मॉइस्ट थी वेंदा त खाइण में पोइ सुठा लॻंदा। तक़रीबन 5-6 मिंट मां हिनखे दम ॾिनो, पाणी हिननि में जज़्ब थी वियो आहे, मसालो बि हिनजो सॼो जेको आहे ऑइल में अची वियो आहे, बल्कि मसाले में ऑइल अची वियो आहे। सॉरी कॾहिं कॾहिं थींदो आहे। ठीकु आहे। हिते रखियमि मां हिनखे ऐं हाणे जेको आहे मां पचाईंदमि मानी जे लाइ मां तओ विचें चुल्हे ते रखंदी आहियां। सो हीअ बाहि बंदि कई अथमि, हिन देगड़ीअ खे कंदमि हुन पासे ऐं 2 मानी पचाए वठंदमि, लंच कंदमि। उनखां पोइ मां पंहिंजी वीडियो जी तयारी कंदमि लाइव वारी जी। मानी खाई वरिती आहे असां। ऐं हीअ जेका आहिनि 2 सूट मुंहिंजी कज़िन मोकिलिया आहिनि, राति जो मोकिलियईं।
ॾाढा प्यारा कपिड़ा आहिनि माशाल्लाह। त इहे बि मां हिन छोकिरीअ जे सामान में विझी थी छॾियां, सिबियल आहिनि ऐं ईअं कोई हिकिड़ो ॿ दफ़ा पातल आहिनि। ठीकु आहे। सो हीउ सामान अञा त हिते ई पियो आहे, सुभाणे खणणु ईंदा त हिननि शॉपर्स में मां इहे 2 जोड़ा बि विझी थी छॾियां। ऐं हाणे हलूं था असां पंहिंजे भत ॾे। हिन जो मां चुल्हो चेंज कयो हो छो त हिते मां मानी पचाई। सो हाणे हिन जो ॾिसो पाणी वियो आहे सुकी, इहो पाणी इते ई हिन जो सुकंदो रहियो आहे। चांवरनि जी शिकिल ॾिसो, हे आराम सां हिन में महिटिजी वेंदा। ऐं ॻोठनि में मूंखे यादि आहे जॾहिं असां नंढा हूंदा हुआसीं त हिन में खीर खंड विझी खाईंदा हुआसीं। ऐं कुझु माण्हू जेके हूंदा हुआ मिठाई विझी बि खाईंदा हुआ। अक्सर असांजा बि भाउर भेनर मिठाई विझी खाईंदा हुआ, जेके गुड़ वारी मिठाई हूंदी आहे, जंहिंखे मुस्ती बि चइबो आहे। ठीकु आहे न। सो खीर ऐं उहा मुस्ती ऐं हिन भत में विझी उहो खाइबो, या खीर खंड। ऐं मां हमेशह थोरो हिनखे नमकीन कंदी आहियां वधीक, ऐं पोइ कॾहिं खीर सां कॾहिं ॾहीअ सां खाईंदी आहियां। मूंखे मिठो न वणंदो आहे हमेशह, नंढे हूंदे खां। हाणे त खणी मिठो खाइणु मना आहे, पर मूंखे पसंदि न आहे हिन भत में मिठो, तंहिंजे करे मां हिनखे खाईंदी आहियां हमेशह खीर या ॾहीअ सां। ऐं हाणे हिनखे मां महिटींदमि। हे जॾहिं बिल्कुलु ई काफ़ी हद ताईं स्मूथ थी वेंदो त हिनखे थोरो छिॾिरो करे छॾिबो आहे। ठीकु आहे। थिक न कजे छो त हीउ रखण सां घाटो थींदो, पर हीउ चांवर अञा सॼा आहिनि। मां हिननि खे ॾोहीअ सां मेटण जी कुझु कोशिशि कंदमि ऐं हिननि जो थोरो पाणी बि सुकाईंदमि। सो इहा आहे भत जी रेसिपी। उमेदु आहे त सीमा खे वणी हूंदी। ज़रूरु ॿुधाइजो सीमा तव्हां कीअं लॻो। हे स्पेशली मां तव्हांजे लाइ ठाहियो आहे, छो त असांजे मुल्क में त हिते सभिनी ख़बर आहे, आम शइ आहे ॻोठनि में। ठीकु आहे। सो वधीक अञा प्रोसेस तव्हांखे ॾेखारींदमि त वीडियो वॾी थींदी वेंदी। सो हिननि खे अञा मेटणो आहे। हीउ बिल्कुलु जीअं खीरणी हूंदी आहे उन तरह सां हिननि खे स्मूथ कबो। सो हीउ पची वियो आहे। हेतिरो छिॾिरो हिनखे मां छॾियो आहे। ऐं थोरा घणा दाणा अगरि कुझु सॼा रहिजी वञनि त को मसइलो न आहे, पर घणे भाङे हिनखे बिल्कुलु ई मैश करे छॾिणो आहे चांवर बिल्कुलु जीअं। सो मां हिननि खे विझंदमि हाणे हिन प्याले में। हे रेडी आहे। सो हिते पियो हूंदो, थधो थी वेंदो त खणी फ्रिज में रखंदमि। ऐं जंहिं महिल मूंखे मानी जे विच में, 2 टाइम्स जे विच में जॾहिं मूंखे बुख लॻंदी आहे त मां इहो खाई वठंदी आहियां। सो मुंहिंजी लाइव वीडियो थी वई ख़तमु। ऐं मां हे ट्राईपॉड मुंहिंजो नंढो, हिनखे मां हिननि 3 प्यालनि ते रखियो। हे दवाउनि जो दॿो बि रखियो हिन सां गॾु। अलाए कीअं करे मां जुगाड़ यानी की क्रिएशन। ठीकु आहे न। सो इहो करे ऐं मां ठाहियो। ऐं हीउ दॿो एतिरो मां पेंट करे ॾेखारियो, बाक़ी मां पोइ पेंट कंदमि इनशाअल्लाह। उन खां पोइ तव्हां सां शेयर कंदमि जॾहिं बि कंप्लीट थींदो। मां ॾाढी ख़ुशि आहियां, तमामु घणी। हाणे मां कंदमि रेस्ट। मां सफ़ा थकिजी पई आहियां ऐं गर्मी में पूरी थी वई आहियां। हिते मंझंदि जो असां जेको आहे, मां तारिक ऐं सुराण असां हिते वेठा आहियूं, कचहरी करे रहिया आहियूं। ख़बर ई शाम जा 6:30 थिया आहिनि ऐं 3 पहिरीं जी नमाज़ पढ़ी वरिती आहे। मंझंदि जो ॿारनि सां कचहरी कंदे कंदे निंड अची वई उते। सो नमाज़ में बि इलाही थोरो लेट उथियमि, अलाह माफ़ु कंदो। सो बहरहाल अॼु इहो तजुर्बो कयमि लाइव जेको क्राफ्ट जी वीडियो ठाहिण जो। सो मूंखे प्लीज़ ॿुधाइजो त कीअं लॻो, इहो सही हुयो न हुयो, आईंदा ईअं थियणु घुरिजे। बाक़ी कुकिंग जो अञा ताईं मां प्रॉमिस नथी करे सघां। कुकिंग में, लाइव कुकिंग में मूंखे ज़रूरु ॿियो हिकिड़ो माण्हू खपंदो जेको रिकॉर्ड करे या जेको मतिलबु वीडियो भरे ऐं मां कमु कयां। त कैमरा खे फिक्स करणु बाहि जे वेझो मुंहिंजे लाइ इहो थोरो ॾुखियो आहे। कोशिशि कंदमि मां। सुगंध मूंखे चए पई त मां जॾहिं ईंदमि कराची त पोइ तव्हां रोज़ु हिकिड़ी लाइव वीडियो ठाहिजो, मां तव्हांजो जेको आहे रिकॉर्डिंग कंदमि। रिकॉर्डिंग त न, जेको बि कैमरा जो कमु आहे। सो बहरहाल ऐं इहो जेको बॉक्स मां ठाहियो आहे, जो कंप्लीट करे मां तव्हांखे यूज़ बि करे ॾेखारींदमि त इन जो छा करिणो आहे। अॼु वारी जेका वीडियो हुई उहा हिकिड़ो तजुर्बो हुयो, सही आहे। सो कमु अध में इन लाइ छॾियमि जो इनखे कपिड़ो लॻे हा अंदरां ॿाहिरां, पोइ हिन ते सॼी पेंटिंग थिए हा, ॾाढो टाइम लॻे हा। हाणे मां पंहिंजे हिन हिसाब सां हिनखे पूरो कंदमि आस्ते आस्ते, छो त हिनखे पेंट करे वरी थोरो सुकण जो टाइम ॾियणो आहे त उन में वक़्तु लॻे थो। या जेकॾहिं मां हिनखे चौधारी न पेंट कयां त सिर्फ़ु फ्रंट ऐं साइड्स त पेंट करणियूं पवंदियूं मूंखे, त जीअं बैक साइड हिन जी भित सां हुजे, जिते बि असां रखूं त उहा नज़र न अचे। त बाक़ी 3 पासा त लाज़मी पेंट करणा पवंदा, त उन्हनि जे लाइ इलाही टाइम खपे। ऐं मां तव्हांखे यूज़ करे ॾेखारींदमि त मुंहिंजो इरादो हिन में बुक्स रखण जो आहे, उहो मां तव्हांखे ॾेखारींदमि त कीअं था रखी सघजनि। सो मूंखे इन जो जवाबु खपंदो ज़रूरु त अॼु वारी हिन वीडियो जो तव्हांखे रिज़ल्ट कीअं लॻो, सही हुयो, तव्हांखे नज़र अचे पियो ॾिसण में प्रॉपर,
या न पियो अचे। छो त जॾहिं बि मां इहा वीडियो अहिड़े क़िस्म जी लाइव कम वारी का वीडियो ठाहींदमि न त मां उन में कमेंट्स नथी पढ़ी सघां, पोइ मां उनजो जवाब बि नथी ॾियां। बाक़ी जेका असांजी फ्राइडे वारी कचहरी हूंदी आहे त उन में त मां वांदी हूंदी आहियां, ॿियो को कमु मूंखे हूंदो न आहे। कमेंट्स मां पढ़ंदी वेंदी आहियां ऐं जवाबु ॾींदी वेंदी आहियां। ठीकु आहे। सो अॼु वारी वीडियो जो तजुर्बो कयोसीं, इहो मूंखे तव्हांजी मोट खपंदी त उन में केतिरियूं खामियूं हुयूं या ठीकु हो, सही हो, गुज़ारे लाइक़ु हो या परफेक्ट हो। परफेक्ट त हाणे मां नथी चई सघां, अहिड़ी हाणे दावा जी ज़रूरत न आहे। सो बहरहाल अॼु जो इहो व्लॉग हुयो ऐं जेको बि सॼे ॾींहं में वियो वापिरो तव्हां सां शेयर कयो अथमि, उहो पसंदि कयो था, ॾिसणु चाहियो था, ॾिसो था, त इहा तव्हांजी महिरबानी आहे। मूं ते वरी बि हिकिड़ो अर्ज़ु कंदमि त इन्हनि वीडियोज़ खे शेयर कयो त जीअं ॿियनि ताईं बि मुंहिंजो कमु पहुची सघे। छो त सिंधीअ में अहिड़ो कोई चैनल न आहे, इन करे मां चाहियां थी त घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचे। सो अलाह साईं तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह सुभाणे वरी कंहिं ॿी वीडियो में मिलंदासीं, सुभाणे वारे व्लॉग में मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह वारी।